अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइच में आऊं तो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजो हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो सीनियर एंकर साथी एंकर फयाज़ नाइच साहब अॼु नाइच सघियो आहे, हिन जे लाइ अॼु आऊं अवां जे हाज़िर आहियां। सिंध हुकूमत नए माली साल 2024-25 जी बजट पेश करे छॾी आहे। बजट जो काथो 30 खरब रुपयनि खां वधीक जो लॻायो वियो आहे। जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जे पघारुनि ऐं पेंशन में वाधि फ़ैसिलो कयो वियो आहे। सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में 22 खां 30% वाधि कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर ऐं सिंध जे नाणे वारे वज़ीर सैयद मुराद अली शाह बजट पेश कई आहे ऐं उन जो चवणो हो त जेके ग्रेड 1 खां 6 ताईं जा मुलाज़िम आहिनि उन्हनि जी 30%, 7 खां 16 स्केल ताईं जे मुलाज़िमनि जी 25%, जॾहिं त 17 खां 22 ग्रेड जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 22% वाधारो कयो वियो आहे। सालियानी सूबाई तरक़ियाती प्रोग्राम जे लाइ 959 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध जी बजट जी तालीम जी जेका बजट आहे उहा 519 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिहत खाते जे लाइ 334 अरब ऐं तवानाई जे लाइ 3 अरब रुपया रखिया विया आहिनि। सूबे जी कुल कमाई जो जेको आहे उहो 30 खरब रुपया ॿुधायो पियो वञे, काथो लॻायो पियो वञे। 62% वफ़ाक़ी मुंतक़िलियूं थींदियूं, 22% सूबाई ओगाड़ियूं बि हिन में शामिल आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर अॼु बजट तक़रीर दौरान जो चवणो त बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ 8 अरब रुपया रखिया आहिनि। सिंध हायर एजुकेशन कमीशन जे लाइ 30 अरब 60 करोड़ रुपया मुख़्तस कया विया आहिनि। 26 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल फ़राहम कया वेंदा। शहरनि खे साफ़ पाणी फ़राहम करण जे लाइ 10 अरब रुपया रखिया विया आहिनि। बेनज़ीर पोरियत कार्ड जे लाइ 5 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। सिंध रेंजर्स जे लाइ 6 अरब 10 करोड़ रुपया बि रखिया विया आहिनि। कचे में ड्यूटी कंदड़ एहलकारनि जे लाइ 10,000 रुपया स्पेशल अलाउंस जो बि ऐलान कयो वियो आहे। 1500 खां 3000 सीसी इंपोर्टेड गाॾियुनि ते 45,000 रुपयनि ताईं जी लग्ज़री टैक्स लागू कई वेंदी। डेबिट या क्रेडिट कार्ड ज़रिए रेस्टोरेंट्स ते अदायगी ते 5% टैक्स में लात जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बजट तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर गोड़ बि कयो रिवायती तौर ते, ऐं इन जेका बजट आहे उहा अवाम दोस्त आहे या सिंध सरकार दावा करे पई। बजट में अवाम जे लाइ छा आहे, जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जी जेका पघार आहे उन में केतिरो वाधारो थियो आहे उहा तव्हां सां शेयर कयोसीं, ऐं इन सां गॾोगॾु महांगाई जी शरह जेका आहे उहा बि तव्हांजे साम्हूं आहे, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां हिन वक़्तु सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़े निगार आहिनि, सुहेल सांगी साहब असांखे जॉइन कयो आहे। सांगी साहब अस्सलाम वालेकुम, भली कार चऊं था तव्हांखे। सांगी साहब, अॼु सिंध जी बजट पेश थी वई आहे ऐं जेको काथो आहे 30 खरब रुपया लॻायो वियो आहे। सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में बि वाधि कई वई आहे, पेंशन में बि वाधि कई वई आहे। नई का बि स्कीम न ॾिनी वई आहे, जॾहिं त 5000 नौकरियूं हिन साल ॾियण जो ऐलान बि कयो वियो आहे। कीअं था ॾिसो बजट खे? बजटूं हिकिड़ी नज़र में त जेको ज़ाहिर बजटूं जेके न इहो अंगनि अखरनि जो रांदि हूंदी आहे, सही त उहो आहे। पर हिकिड़ी नज़र में त भई ठीकु आहे, उहो त ईअं लॻे थो। पर जेकॾहिं थोरो हुनखे हिकिड़ी ॿी बि नुक़्ते नज़र आहे, मिसाल जे तौर ते इहो उहो रुॻो को सिंध जो कोन्हे, बाक़ी सूबनि में बि इहा सिचुएशन आहे, मुल्क में बि आहे। उहो बुनियादी तरह सां असांजे इन सिस्टम जो हिकिड़ो उन हिसे जे तौर ते असां आहियूं। त मिसाल तौर ते इहो आहे त हाणे जेके बि पैसा आहिनि 30 खरब रुपया रखिया विया आहिनि, उन जो जेको 38% आहे उहो तव्हांजो पघारनि ते वञे थो। ऐं साॻी तरह सां जेके नॉन सैलरी ख़र्च मुख़्तलिफ़ इंतिज़ामनि जे इन हवाले सां थिए थो, जेको डेवलपमेंट एक्सपेंडिचर न हूंदो आहे, सही, उहो जेको आहे उहो ॿई जेकॾहिं इहे गॾिजनि था त पोइ इहो थिए थो वञी 59%। माने 59% त उहो अमाउंट आहे जेको खणी चइजे त माण्हुनि ताईं कोन थो वञे, बल्कि सॼी इंतिज़ामकारी लाइ हीउ सॼो कमुकार कीअं हलाइजे उन लाइ वञे थो। ॿी जेका ॻाल्हि इन में इम्पॉर्टेंट आहे उहा इहा आहे त जेको इन में लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, हाणे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां अगेन रेंजर्स जे लाइ शायदि 6 अरब रुपया रखिया अथनि जी। पर साॻी सिचुएशन पाण वटि पंहिंजे इन अपर सिंध वारे पासे शयूं जेके थींदियूं रहियूं उन हवाले सां उते बि को रेंजर्स को एॾो रोल को प्ले न पई करे सघे। छा शयूं थियूं उहे त अञा ताईं मतिलबु मुख़्तलिफ़ हल्कनि में ज़ेर बहस आहिनि। पर जेकॾहिं इहो सभु कुझु थिए थो पोइ त अमन अमान ठीकु हुजणु खपे न। कराची में जेतिरो किराए थिए थी इन जी जेको स्ट्रीट क्राइम आहे इन जी, त उहो जेकॾहिं पुलिस मौजूदु आहे ऐं रेंजर्स मौजूदु आहे, रेंजर्स खे इहो 6 अरब रुपया चङो ख़ासो हूंदो आहे अमाउंट।
उहो 6 अरब 4 करोड़ रुपया। 4 करोड़। अच्छा, इहो सॼो जेको ख़र्चु आहे उहो जेके बि उन जूं पघार जेका अदरवाइज़ रेंजर्स जी वेंदी आहे उहो त फेडरल गवर्नमेंट जे अकाउंट ते वेंदी आहे, पर ही हुनजे एडिशनल अलाउंस ऐं ॿियनि सहूलियतनि ते आहे न, त पोइ त हिन जी हिकिड़ी बहितर बिग कारकरदगी सिटी अलाउंस हूंदा आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके त उहे सभु जेके आहिनि उहो हिकिड़ी बहितर शइ थियणु खपे हा। अच्छा, हीअ ॻाल्हि ॾाढी दिलचस्प आहे त भई नई स्कीम का बि न हूंदी, ऐं जेको ॿुधाए पियो वञे त जेके 10 सालनि में जेके स्कीमूं रहिजी वियूं हुयूं, अधूरियूं रहिजी वियूं, उहे जेके आहिनि से पूरी करण जी कोशिशि कई वेंदी, ऐं इन साल तंहिंजे करे का बि नई स्कीम शामिलु न कई वई आहे। इहो वाक़ई आहे। गुज़िरियल साल बि मूं चीफ मिनिस्टर जी या जेका पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी पे, उनमें बि उन इहो चयो, पर तॾहिं कुझु नयूं स्कीमूं हुयूं त हीअ स्कीमूं हिकिड़ो ई दफ़ो करे मुकमिल कजनि, ऐं जेकर मुकमिल नथियूं थियनि त पोइ छा थिए त उन्हनि जी जेका कास्ट आहे उहो ख़र्चु जेको आहे उहो वधी थो वञे, जेतिरो बि मटेरियल उन में इस्तेमालु थींदो आहे, शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, जेके बि ख़र्च आहिनि उहे सभु वधी था वञनि। तंहिंजे करे मतिलबु त जेको बि डेडलाइन मुक़ररु कजे थी त भई हीअ स्कीम साल में थियणी आहे, 2 साल में थियणी आहे, उहा उन में थी वञणु खपे। हिकिड़े ज़माने में त वरी चङी ख़ासी हिकिड़ी रिपोर्ट आई जंहिंमें सॼे मुल्क जे लाइ हो त भई हीअ जेको पाकिस्तान जेको आहे उहो जेके अधु रहिजी वियल इन्हनि स्कीमनि जो क़ब्रिस्तान बणियलु आहे। अलाए कॾहिं कॾहिं जूं 20 सालनि जूं पुराणियूं स्कीमूं सॼो हुयो जेके आहिनि से उहे आयूं, वॾी लिस्ट हुई। त मतिलबु उहो ज़ाहिर त जेकॾहिं स्कीमूं अधु में पयूं आहिनि त हिकिड़े पासे इहो आहे त उनजो ख़र्चु वधे थो, ॿिए पासे इहो आहे त माण्हुनि खे जेको बि उनजे ज़रिए सहूलियत मिलणी आहे उहा सहूलियत उनखां डिले पई थिए। सही। अच्छा साईं साहब, थोरी रहनुमाई कजो त जेकॾहिं नई का बि स्कीम न हूंदी त जेके चूंडियल नुमाइंदा चूंडिजी आया आहिनि ऐवान में, उन्हनि ज़रूरु पंहिंजे इलेक्शन कैंपेन जे दौरान माण्हुनि सां वाइदा कया हूंदा, ऐं खोड़ अहिड़ा इलाइक़ा हूंदा पूरे सूबे में, पूरी सिंध में, जिते का बि स्कीम हिन वक़्तु का रहियल न हूंदी या शुरू ई न थी हूंदी ऐं को ऐलान न थियो हूंदो। त इहो थोरी मुंहिंजी रहनुमाई कजो, नाज़रीन जी बि रहनुमाई कजो त छा नई स्कीम जो ऐलान न थी सघियो आहे त इन जो मक़सदु जेके इलाइक़ा रहिजी विया आहिनि उहे फ़िलहाल हीअ साल उते का बि शइ, का डेवलपमेंट, का बि ॻाल्हि न थी सघंदी? ॾिसो, इहो त पाण वटि रवाजु पइजी वियो आहे त भई चूंडियल नुमाइंदा स्कीमूं ॾींदा, इहो ग़लति आहे। चूंडियल नुमाइंदा पंहिंजे इलाइक़े जूं जेके ज़रूरतूं आहिनि उन बारे में काबीना खे, असेंबली खे, पार्टी जी पार्लियामेंटी पार्टी खे, उन खे आगाह कंदा आहिनि। हीअ को इहो सिलसिलो कोन्हे त भई ठीकु आहे हिते मुंहिंजे ॻोठ खां या तव्हांजे ॻोठ खां हेसि ताईं रोड ठाहियो, हुते स्कूल न, हाणे सभु शयूं डॉक्यूमेंट त उहे ई कंदा आहिनि सर। ॾिठो वियो आहे त रोड जो हुजे, अस्पताल जो हुजे, इफ़्तिताह भली केरु पियो करे, उन में असांखे को एतिराज़ु कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त उहे सभु जेसि ताईं हिकिड़े भरपूर प्लानिंग जे तहत न थींदियूं ऐं तेसि ताईं उहे वाइबल न थींदियूं, क़ाबिल अमल न थींदियूं, हली नथा सघंदियूं। पाण वटि इहो सॼो जेको सिस्टम हलियो पए माज़ी में हिकिड़े डिघे अरसे ताईं, उन में ई फरमाइशी स्कूल पे खुलिया, फरमाइशी अस्पतालूं पे खुलियूं, फरमाइशी रोड पे ठाहिया, उन जो फ़ाइदो छा थियो? भई जेके मूंखे यादि आहे त असांजे थर में हिकिड़ो ॻोठु आहे, उते हिकिड़े ॻोठ में 70 स्कूल हुआ। सही। इहो इन असांजे अरबाब गुलाम रहीम साहब जे दौर में मशहूरु वाक़ियो। हा, त उहे 70 स्कूल हुआ त भई उन ॻोठु वधि में वधि उन 7 पाड़ा आहिनि, मूं पाण ॾिठो आहे त उन में 7 पाड़ा तव्हां 7 स्कूल करे छॾियो। भई उन मतिलबु इहो थियो तव्हां उहे सभु बिल्डिंगूं, उन लाइ सॼो स्टाफ, उहो सॼो तव्हां हायर कयो, केतिरा वसीला ज़ाया थिया। त पोइ हीअ जेके फरमाइशी शयूं न थियणु खपनि, जेके शयूं प्लानिंग जे पार्ट जे तौर ते अचनि, हीअ पंहिंजूं स्कीमूं ॾियनि, उन खे प्लानिंग खातो ॾिसे त उहो उन्हनि वटि कीअं वञी सघे थो, उन पंहिंजे सॼे फ्रेमवर्क में। उन में तव्हां न विझंदो त इहो टुकड़नि में थियल जेका तरक़ी आहे न, उनजो को फ़ाइदो नथो थिए। ऐं सिंध जे इलाही सारनि ॻोठनि खे सुञाणा, उते ई टुकड़नि में थियल आहे। नतीजो हिकिड़ो ॿियो बि थियो त जॾहिं बरसाति पई, ॿोॾि आई, त पोइ जेके ॻोठनि जा रस्ता ठहियल हुआ उहे पाणी जे वहिकिरे खे रोकीनि पिया। नतीजे में ॻोठ वारनि खे मुतासिर थियणो पियो। थर में असां वटि इलाही स्कीमूं टुकड़नि में थियल, रोडनि जो ख़ासि तरह सां। नतीजो इहो थियो आहे त उहे पाण में उन्हनि जो जेको पाण में ॻांढापो थिए थो उहो नथो थिए। ॻांढापो नथो थिए त ओवरऑल जेको तरक़ी जो इम्पैक्ट आहे उहो नथो अचे। त हीअ
आउं सम्झां थो त इन सॼे जेके बि कम आहिनि उन खे हिकिड़ी पूरी प्लानिंग जे तहत उन सॼे फ्रेमवर्क में उन में फिट थियणु खपे।